पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻवान डॉक्टर सिकंदर महंद्रो अमेरिका में वफ़ात करे वियो। संदसि मड़ अंगारे जे ॾींहुं अमेरिका खां ॾेहे आंदो वेंदो। पेश आहे अॻूणे सूबाई वज़ीर डॉक्टर सिकंदर महंद्रो जी सियासी ज़िंदगी बाबति यूनिस बकारी की रिपोर्ट। समंदर में पानी न जाने की वजह से हमारे 22 लाख एकड़ जमीन तबाह हो गई है। हमारी यील्ड कम हो रही है, हमारी एरिया ऑफ इरिगेशन कम हो रही है। हमारे दोनों तरफ से स्क्वीज होके अब सिंध को बंजर बनाया जा रहा है। डॉक्टर सिकंदर अली मंधरो 7 जुलाई 1941 ते गोलारची तालके जे ॻोठ मतारे मंधरे में पैदा थियो। संदसि वालिद जो नालो ठारो खान मंधरो हो। संदसि तालुक मोगलिया दौर जे मांधर रियासत जे हाकम ताजन मंधरे सां आहे। हुन शुरूआती तालीम पंहिंजे ॻोठ अकरी ऐं सीराणी मां हासिल कई ऐं उन्ही खां पोइ हू नूर मोहम्मद हाई स्कूल हैदराबाद में पढ़ण वियो। हुन MBBS उन वक़्त जे लियाकत मेडिकल कॉलेज जामशोरे मां पास करे बदीन शहर में पंहिंजी अस्पताल कायम कई। डॉक्टर सिकंदर मंधरे पंहिंजी सियासत जी शुरूआत पाकिस्तान पीपल्स पार्टी खां कई ऐं ज़ुल्फकार अली भुट्टे जे शुरूआती साथियनि मां हिकु हो। हुन ज़ुल्फकार अली भुट्टे खां वठी बिलावल भुट्टे ज़रदारीअ ताईं पीपल्स पार्टीअ सां भरपूर वफ़ा कई। हू 6 दफ़ा सूबाई असेंबली जी सीट तां पीपल्स पार्टी जी टिकट तां इलेक्शन लड़ियो ऐं मुसलसल 5 दफ़ा MPA चूंडियो वियो। हुन पीपल्स पार्टीअ सां वाबस्तगीअ जे करे जनरल ज़िया जे मार्शल दौरान शदीद तशद्दुद खे भोगियो ऐं उन्हीअ बैदि 10 साल सऊदी अरब जलावतन थी वियो। डॉक्टर सिकंदर बि जलावतनी खां पहिरीं ऐं जलावतनी बैदि पीपल्स पार्टी बदीन जो ज़िले सदर रहियो आहे। खेसि बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ उन्हीअ उहिदे तां हटायो वियो हो। हू 1994 में सैयद अब्दुल्ला शाह जी विज़ारत दौरान पहिरियों दफ़ो कोऑपरेशन जो वज़ीर थियो हो ऐं ॿियो दफ़ो 2013 में हू सिंध जे वज़ीर कानून ऐं वज़ीर सिहत जो कलमदान संभाले चुको आहे। सिहत जे वज़ीर रहण दौरान हुन सूबे अंदर सिहत जी सहूलियतुनि जो हिकु ॼार विछायो जेको हिन वक़्त बि सिंध हुकूमत लाइ हिकु क़ाबिल फ़ख्र कारनामो आहे। 2018 में खेसि सेनेटर चूंडायो वियो। डॉक्टर सिकंदर गोलारचीअ जे सूबाई तक तां 2 दफ़ा इलेक्शन कई, जंहिंमें 1990 धारे हुन इस्माइल राहू हथां शिकस्त खाधी ऐं जाम सादिक जे हुकूमत हुन ते केस दाख़िल करे खेसि गिरफ़्तार कयो। जॾहिं त 1993 जी इलेक्शन में गोलारची जी तक ते हू ॿीहर इस्माइल राहू खां इलेक्शन खटी सूबाई वज़ीर बणियो। उन्ही खां पोइ हू मुसलसल बदीन जे सूबाई तक तां इलेक्शन विढ़ंदो ऐं फतह हासिल कंदो रहियो। 1997 में उन वक़्त जे निगरान वज़ीर रईस नबी बख्श भुरगड़ी जी न्याणी कहकशां भुरगड़ी, डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा जे भाउ काज़ी अमजद, काफ लीग जे उम्मीदवार साईं बख्श जमाली ऐं अरबाब गुलाम रहीम जे हिमायती उम्मीदवार ताज मोहम्मद मल्हा खां इलेक्शन खटी हुन जी सिंध जे पाणीअ जे केस, रेवेन्यू, माहौलियात, मज़हब, तारीख़ ऐं कानून ते आलमाना दस्तरस रही आहे। जॾहिं त अंग्रेज़ी, उर्दू ऐं सिंधीअ सां गॾु हू अरबी ज़बान जो ॼाणू हो। हुन सामूंडी पटीअ ते मल्हानि जे हक़नि लाइ वॾी जिदोजहद करे उन्हनि खे टैक्स माफ़ ऐं सामूंडी पटीअ तां इदारनि जूं चौकियूं ख़त्म कराइण में अहम किरदार अदा कयो। हू ख़ुश पोशाक रहंदड़ सियासतदान, ख़ुशख़ती, नायाब किताबनि, परफ्यूम ऐं पेनुनि जो शौक़ीन रहियो। ज़ुल्फकार अली भुट्टे सां संदसि ज़मानत ते आज़ाद थी अचण खां पोइ ही आख़िरी पार्टी जो वर्कर हुयो जेको मिलियो ऐं उन राति भुट्टो साहब ॿीहर गिरफ़्तार थियो त पोइ ज़िंदान में खेसि फांसीअ ते चाढ़ियो वियो हो। हू पहिरियों पार्टी अॻवान हो जंहिंजे घर शहीद ज़ुल्फकार अली भुट्टो जी शहादत खां पोइ मोहतरमा बेनज़ीर भुट्टो बदीन में आई ऐं कारकुननि सां मिली। अॼु 11 जुलाई 2022 ते डॉक्टर सिकंदर अली मंधरो अमेरिका जे हिकु अस्पताल में ज़िंदगी जा आख़िरी साह ॾेई हमेशह लाइ असां खां विछड़ी वियो। यूनिस बकारी, आवाज़ टेलीविजन न्यूज़ बदीन।